अर्जुन ने जब भगवान श्री कृष्ण की शरण पकड़ी और धैर्य से अपने कर्म किए। आइए देखते हैं आज की वाणी में। जय राम जी की। दिनांक 28 अक्टूबर स्वामी लीलाशाह वाणी में आपका स्वागत है। आज का विषय है सच्चा पथ प्रदर्शक। स्वामी लीलाशाह महाराज जी ने कहा है कि अर्जुन ने जब भगवान श्री कृष्ण की शरण पकड़ी और धैर्य धारण करके अपने कर्तव्य का पालन किया, तब दुनिया में उसका इतना सारा यश हुआ। पहले तो मोह अज्ञान के वश होकर अर्जुन पता नहीं कुछ का कुछ कह रहे थे। यदि कृष्ण भगवान भी उसे छोड़ देता और अर्जुन अपने मन के परामर्श पर चलता तो अर्जुन का भी पता नहीं कैसा हाल होता। दोनों लोग उसके जाते। जो सच्चे पथ प्रदर्शक की शरण न लेकर उसकी आज्ञाओं के अनुसार नहीं चलते रहे हैं, उनका सब कुछ ही खराब हो गया है। जय राम जी की। निष्काम कर्म अथवा उपासना से मन पवित्र और एकाग्र हो जाता है और फिर भीतर ज्ञान की ज्योति जगती है और तत्पश्चात मुक्ति मिलती है। जय राम जी की। आज आप वाणी तो देखेंगे, लेकिन वाणी के साथ एक खास संदेश। नमस्कार, जय झूलेलाल। मां निर्मल गोताणी, NCBSL जो अॻूणो डायरेक्टर। अॼु कंहिं ख़ासि मक़सद सां तव्हां सां रूबरू थींदे मूंखे बेहद ख़ुशी थी रही आहे। संत लीलाशाह महाराज न सिर्फ़ु संत शिरोमणी आहिनि, पर मानव जात जा उहे गहण आहिनि जिन पंहिंजी वाणीअ सां तमामु घणनि जे जीवन में जीवन जो फेरो आणे छॾियो आहे, जीवन जो बदलाव अची वियो आहे। अहिड़ा संत लीलाशाह महाराज, उन्हनि जी वाणी जे बारे में अॼु मूंखे तव्हां सां रूबरू थियण जो मौक़ो मिलियो आहे। मूंखे हिकु ख़ासि तव्हांखे वेनिती करणी आहे त संत लीलाशाह जी वाणी जेका रोज़ानो यूट्यूब ते या ॿियनि अलॻि अलॻि सोशल मीडिया जे माध्यमनि सां तव्हां वटि पहुचंदी आहे, पर अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि जेके उन्हनि वटि पहुचंदी त आहे पर उन्हनि खे वक़्तु न हूंदो आहे। सच त इहो आहे त संतनि जी वाणी रोज़ु ॿुधी करे कुझु न कुझु उन ते अमल करण सां पंहिंजे जीवन में ज़रूरु फ़र्क़ु ईंदो आहे। जीवन ईअं त सभु जीअंदा आहिनि, पर किन जो जीवन जीअण जो तरीक़ो अहिड़ो हूंदो आहे जो संतनि जी राह ते हलंदे हलंदे परमार्थ तरफ़ वधंदे वधंदे वो पंहिंजो त जीवन जेको आहे सुहिणो बणाईंदा आहिनि, पर आवाम जो बि जीवन सुहिणो थी वेंदो आहे। अहिड़ी वेनितियुनि सां संत लीलाशाह महाराज की जय। तारीख़ 28 अक्टूबर स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जो विषय आहे सचो रहबर। स्वामी लीलाशाह महाराज जिन चवनि था त अर्जुन जॾहिं भगवान श्री कृष्ण जी शरण पकड़ी धीरज धारे पंहिंजे कर्तव्य जो पालन कयो, तॾहिं हुन जो दुनिया में हेतिरो सारो जस थियो। पहिरियां ई मोह अज्ञान जे वस थी अर्जुन अलाए छा जो छा पे चयो। जेकॾहिं कृष्ण भॻवान बि खेसि छॾे ॾिए हा ऐं अर्जुन पंहिंजे मनोहत हले हा त अर्जुन जो बि अलाए कहिड़ो हाल थिए हा। ॿई जहान वञेसि हा। जेके सचे रहबर जी शरण न वठी उन जे आज्ञा अनुसार न पे हलिया आहिनि, तिन जो खानो ई ख़राब पई थी वियो आहे। जय राम जी की। निष्काम कर्म या उपासना सां मन पवित्र ऐं आज्ञाकार थींदो आहे ऐं अंदर में ज्ञान जी ज्योति जगंदी आहे ऐं पोइ मुक्ति मिलंदी आहे। जय राम जी की। आदिपुर आहे रोशन, बाबा लीलाशाह जो आहे गुलशन। हो शहर नैनीताल आहे रोशन, हो आहे रोशन। स्वामी लीलाशाह जो आहे गुलशन। हो शहर पालनपुर आहे रोशन, बाबा लीलाशाह जो आहे
गुलशन वैरागन जी वसे वसती वैरागन जी वसे वसती ओ स्वामी लीला शाह वडी हस्ती हाय ओ बाबा लीला शाह वडी हस्ती सच्ची धरती सच्ची नगरी ओ बाबा लीला शाह वडी हस्ती लिखंदो रवा रतन जवे गुण गाई दो रवा ओ जैसी जिया लिखंदो रहा रतन चवे गुण गाई दो रहा ओ जैसी जिया लिखंदो रवा ओ लिखंदो रहा रतन चवे गुण गाई दो रवा ओ जैसी जिया लिखंदो रहा संगत चवे गुण गाई दी रहा कटे कुमती जो सुमती कटे कुमती जो सुमती ओ स्वामी लीला शाह वडी हस्ती ओ कटे कुमती जो सुमती बाबा लीला शाह वडी हस्ती सच्ची धरती सच्ची नगरी सच्ची धरती सच्ची नगरी ओ स्वामी लीला शाह वडी हस्ती ओ बाबा लीला शाह वडी हस्ती स्वामी लीला शाह वडी हस्ती